गर्दन जो दरिया। यार दादन सलाह त ॾे छा कयां? मां त चवां थो ॻाल्हि करी आहे इन रिश्ते खे विसारे छॾ। यार छोकिरी त सफ़ा दिलि खे भाइजी वई आहे, विसरे ई नथी। त पोइ हीअं कर, छोकिरीअ खे राज़ी करे कोर्ट वठी वञेसि, उते निकाह करेसि। बाक़ी रही ॻाल्हि हुनजे पीउ जी, उन सां बि मुंहुं ॾेई वठंदासीं। छोकिरीअ सां बि यार मिली आयो आहियां, हू पंहिंजे पीउ खे छॾण लाइ राज़ी न आहे। चए थी त जीअं बाबा चवंदो तीअं कंदसि। पोइ ईअं सम्झ त तुंहिंजो कमु बि किटली थी वियो, कुझु बि कोन वणंदई। पोइ भला ॾे सलाह, ज़मीन खपाए वठां सां। हाँ छरियो थियो ही छा तो चई? पिंदराईंदे छा सके? ज़मीन जो खपायूं त इहो घर जो गाॾो कीअं हलंदो? अगरि टई भाइर बेरोज़गार, को बि कमु कोन कयो, सॼो ॾींहुं घर वेठा आहियूं, खटूं था छिनूं। इहो हिकिड़ो ई त फ़सुलु आहे जंहिंजे आसरे हलूं था, ॿ वक़्त मानी खाऊं था। यार ॻाल्हि ॿुध दादर, संग त हर हाल में मां इहो वठंदुसि, पोइ खणी हिन जे लाइ मूंखे धाड़ो हणो पियो न, उहो बि हणंदुसि। यार राणे जो को ॾसु पतो नथो मिले, जेकॾहिं हुनजो ॾसु पतो मिली वियो न त राणे सां हली मिलूं था। इहो जेको ज़मीन ते कब्ज़ो कयोसीं न, मां त सम्झां थो ॾाढा हुन तो 2-3 रुपया मिली वेंदा। राणे को 50 लख बि वठूं ऐं ज़मीन ते कब्ज़ो बि छॾाइजऊं सां। राणा त अलाए कहिड़ा वञी वण वसाया, हुनजी त का ख़बर ई नथी पए। मां सम्झां थो त असांखे को ॿियो दर्जा चओ। सुल्तान इहो कमु वरियाम जो न रस अकबर खान जो थियल अथई। तो तूं हेॾे यकीन सां कीअं थो चई? 2-3 चकर ज़मीन तां गोराम अकबर खान जे विच में मुंहमारी थी आहे। अकबर खान धमकी ॾेई वियो त गोराम मां तोखे ॾिसी रहंदुसि। मुंहिंजो अंदाज़ आहे त गोराम खान खे अकबर खान गुम करायो आहे। रईस अकबर खान बाराणी न कंदो, उनखे इहा ख़बर बि आहे त अॼु गोराम जी शादी आहे ऐं हू गोराम खे गुम कराए पंहिंजे लाइ मसला पैदा कोन कंदो। जेकॾहिं इहो कमु वरियाम जो हुजे हा त वरियाम पुलिस जॻह इहा न करे हा। वरियाम खे पुलिस जे हथां ॾाढो कुटरायो आहे, पर हू सची करे ई कोन थो। जॾहिं हुन खां ख़बर ई नाहे त पोइ किथां ॿुधाईंदो? छा नवाब अकबर खान सां इन बारे में मिलियो आहे? चाचो नवाब अकबर खान ॾे वियो, पर अकबर खान हुनखे दड़का ॾेई घरां कढी छॾियो। मुंहिंजी सलाह इहा अथई सुल्तान त तूं पाण हिकिड़ो दफ़ो मिलो हुन सां। मां त चवां थो त अकबर खान सां हली मिलो। तो में नवाब में फ़र्क़ु आहे सुल्तान खान। मां मिलां थो अकबर खान सां, जेकॾहिं इहो सच आहे त बख़्श न कंदोसांसि। सियाणे तू असां मथां हिकु भलाई कर, वञी फाल त कढराए त अदा खे के गुम करायो आहे। ठीकु आहे माई, ठीकु आहे, मां सुभाणे वञी साईं सां मिलां थी। सुभाणे न सियाणी, अॼु जो अॼु वञ। अॼु छा, मां तोखे पैसा ॾियां थी, तू रक्शे में वञ, तकड़ कर, वञी फाल कढराए। बस आई एडी त तकड़ थी करी, हाणे हींअर अलाए साईं मिले अलाए न। तू बिस्मिल्लाह करे निकिर त सही, सभु सणाई थी वेंदी। माई जेकॾहिं एडी तकड़ थई न त पोइ 2-3 रुपया ॾे भला त वञा न। अचे वठी 1000 रुपयो अथई, हाल कढराए, सॼो हाल अहवाल अची मूंखे ॾिजां। हा हा त पोइ मां वञा थी ऐं मां मोटी थी अचां, अची तोखे हाल अहवाल ॾियां थी। सियाणी फाल विझराईंदी, गोराम वापस ईंदो। छोरी तू त खुश आहीं त गोराम कॾहिं न मोटे, मां तोखे अॼु जो अॼु गोराम खे मोटराए ॾेखारींदसि। ऐं रात वञी गोराम जो निकाह कराए लाऊं लाए कुंवार खे घर वठी ईंदसि। हाणे इहे वेही ख्वाब ॾिस, गोराम महीनो छुटो, वॾी का वातुड़ी है छोरी, ज़बान मुंह साम्हूं न हलाए, कहीं न इते जो इते पूरो। सावण मां हिन वक़्तु होश में न आया, जेकॾहिं गोराम शाम ताईं वापसि न आयो ऐं अदी जो निकाह न थियो त मां तव्हांजी आका मां हिकु माण्हू बि न छॾींदुसि। हिन वक़्तु मां तव्हांखे छॾियां थो, खुदू खे साण करे वञी थाणे ते वञी वरियाम सां मिल, हुनखे चओ इज़त सां ॿुधाए। मूंखे नथो लॻे सुल्तान, मूंखे नथो लॻे त हिन में हथ वरियाम जो हूंदो। अंदाज़ा न लॻाए, मूंखे
मूंखे पूरी पूरी पक त इन में वरियाम ज़रूर आहे। जेकॾहिं वरियाम खां तूं इहो पुछी अची थो ऐं गोराम घर वापसि अचे थो त मां तव्हांखे माफ़ करे छॾींदुसि। पर जेकॾहिं गोराम राति ताईं घर न पहुतो त पोइ तव्हांजो ख़ैर न आहे। ठीकु आहे सुल्तान, असां वञूं था, वरियाम खां ॾस पुछी ईंदासीं। हितां पेर ठाहियो ऐं हा इहो बि न सोचिजो त हितां वञण खां पोइ असां लिकी वेंदासीं। जेकॾहिं किथे बि वञी लिकियऊं त असां तव्हांखे ॻोल्हे वठंदासीं। पोइ जॾहिं साम्हूं आयव न उते जो उते धुप कंदोसांव। ऐं हा इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में विहारे छॾियो त नाग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। पेट आयो, हलो। बाबल साईं वठी आयो आहियां ही हिन उहे मोहनरा जेके नवाब खाना जे चवण ते ज़मीन था कनि। छाते ख़राब थिया तव्हांजो दिमाग़? नवाब जे चवण ते छो था पंहिंजी मौत खे दावत? ऐसा ये ज़मीन ते बंद रख ज़बान। जवाब दो हितां पेर ठाहियो न त तव्हां जीअरा कोन वेंदो। दोस्तो हल त हली चाचे नवाब खे ॿुधायूं था। ॿुधायो वञी पंहिंजे पीउ खे त हाणे अकबर खान रिआयत करणु छॾे ॾींहुं आहे। जेको मुंहिंजे साम्हूं आयो न रगड़जी वेंदो। बाबल साईं मां त चवांव थो त ॾियो इजाज़त त वहां या सोटो विझान मथे में धूड़ त ख़बर पवनि त कमदार फोटो हणंदो आहे सोटो वो धक्को लॻे जा न। जो आख़िरी मौक़ो हिननि खे ॾियां थो पुटा, ॿीहर अहिड़ी रिआयत कोन मिलंदनि। जेकॾहिं ॿीहर हिते मूंखे ॿई ॼणा नज़र आया न त ॿिन्ही खे हमेशह हमेशह लाइ कैद करे छॾींदुसि। हलो था, हलो। सच सच ॿुधाए ॿुधाए त तूं गोराम खे किथे रखियो आहे? चवां तो सच सच ॿुधाए। ये ख़बर छा थो चईं? अदा जेसी ताईं हिनखे ठाऊ का पातर कोन लॻंदा कोन मञंदो। अदा हिन ॿियो साथी बि हथ आयो भॼी वियो। सिजलान खां पहिरियां मां हिन जा ॿिया साथी हिते ॾिसणु चाहियां थो। अदा हिनजो छा कयो? हिन जूं टंगूं बाहूं ॿधी हिनखे कैद खाने में बंदि करे छॾियो। जेसी ताईं हिन जो दिमाग़ टिकाणे न ईंदो न इहो कुझु बि न ॿुधाईंदो। जेकॾहिं ही साथियुनि जो ॾस नथो ॾे त उन्हनि साथियुनि जे घरनि में खिड़ी उन्हनि खे ॿधी खणी ईंदासीं। जेसी ताईं गोराम नथो मिले न एसी ताईं कंहिंखे बि न छॾिणो। अदा मल्हार जो तोसां वाइदो आहे सिज लहण खां पहिरियां हिन जा माण्हू तुंहिंजे अॻियां हूंदा। जेकॾहिं अॼु शाम ताईं असां गोराम खे हथ न कयो त पोइ हैफ़ जी ज़िंदगी ते पोइ असांखे मुर्स माण्हू सॾाइण जो को बि हक़ न आहे। जन जन ते तव्हांजो शक आहे उन्हनि खे ॿधी खणी अचो। चमू हिन खे ॿधी कैद खाने में बंदि करे छॾियो। वठी वञो हिनखे। सुल्तान होश मां निकिरी वियो आहे। चिते कुते वांगुरु हर कंहिंखे ॾाढींदो थो अचे, कंहिंखे बि बख़्श नथो करे। मूंखे बि हिन शर्त ते आज़ादु कयो अथई त मां तव्हां खां गोराम जो पुछी हुनखे ॿुधायां। जेकॾहिं तव्हां गोराम जो ॾस न ॾिनो न त सुल्तान ॿीहर मूंखे घरां ॿधी खणी वेंदो। तव्हांखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे त घटि में घटि मूं वॾे जी इज़त जो ख़्यालु त कयो न। बाबा तूं यकीन कर त गोराम जी असांखे का बि ख़बर न आहे। सुल्तान बेडोही असांजे मथां ज़ुल्म कयो आहे ऐं हाणे मां सुल्तान खे माफ़ कॾहिं बि न कंदुसि, कॾहिं बि न। सुल्तान का हर एक जख्म जो पलांग गाए वजाए वठंदुसि, गाए वजाए। सिर्फ तू रुगो मूंखे हितां आज़ाद थियण दे। जेसिताईं तव्हां ॿाहिरि अचो त सुल्तान खे केरु पलींदो? चाचा हू कुझु ॾींहंनि लाइ असां जेको फिक्री वञो
ऐं असांजे ॿाहिरि अचण जो इंतज़ारु कयो। जंहिं ॾींहुं असां ॿाहिरि आयासीं त हिन छिते कुते जो शिकार तोखे असां करे ॾेखारींदासीं। हाणे बि वक़्तु न आहे वियो। जेकॾहिं गोराम जो तव्हां ॾस ॾियो था त मां सुल्तान खे वरी बि पले विधुसि। बाबा गोराम खे असां अॻवा नाहे कयो, पर जेको सुल्तान असांजे मथां ज़ुल्म कयो आहे न, जेकॾहिं गोराम जी असांखे ख़बर बि हुजे हा तॾहिं बि मां सुल्तान खे कॾहिं बि कोन ॿुधायां हा। बाबा तूं हितां ॿाहिरि आई, मां साहब जे ॻोठ तरफ़ निकिरी वञ, बाक़ी हाणे सुल्तान ॼाणे। मूंखे माईअ चयो त मूंखे फार विझराइण, हाणे तूं ई मूंखे ॿुधा त मां इहा फार किथां विझराए अचां? कहिड़ो वरी सजू फारू थींदियूं तूं मिड़े कूड़ सोड़ाणी ॿुधाईसि। कूड़? पर कूड़ बि हणा त कहिड़ो हणा? ओ चरी हिन वक़्तु सॼो शक वरियाम ते आहे, तूं बि हुनजे मथां चढ़ी वञ, हणीसि मथां कूड़। वाह जी ॻाल्हि कई अथई घोड़ा, हिन वसाईअ जो शक बि एॾे ई आहे। जेकॾहिं इहो कूड़ हयोमांसि न पोइ त कामयाब थी वेंदसि। ऐं मां इहो बि चवंदीमांसि त गोराम खे बि इन्हनि ई अॻवा कयो अथई, त हिन वसाई जो ॾिसजे सोरहं न मुंहिंजे मथां यकीन थी वेंदी। हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे घोड़ा। सियाणी उहा वरी कहिड़ी? जेकॾहिं उन माईअ मूंखां इहो पुछो त मुंहिंजो भाउ किथे क़ैद थियल आहे त पोइ मां हुनखे कहिड़ी वर्दी ॾींदसि? तूं चइजेसि ओलह तरफ़ इशारो करे चो इन पासे हूअं बि ओलह तरफ़ वरियाम वारो मासा था न उनजो ॻोठ आहे। ओ माई वसाई जो शक ओॾां हलियो वेंदो, असली पक थी वेंदसि। नहीं चवंदी त सियाणीअ खां वधीक का बि आहे ई कान। घोड़ा ऐं मां सत को वञे घोड़ा, तो त मुंहिंजो मसलो ई हल करे छॾियो। ओ देर ठका ओ मुंहिंजो मतिलबु आहे त वञ ऐं वसाई खे हाल अहवाल ॾेई अच। पर सिज लहे त पोइ विधीमांसि ऐं कूड़ हणण में बि आसानी थींदी। चवंदीमांसि दादी तुंहिंजे कम सां रुड़ी रुड़ी हे महिल थी वई आहे। वैसे कुछ दुरन जो शक आहे त गोराम जो अगवा करण में तव्हांजो हथ आहे, पर मुंहिंजो शक ॿिए तरफ़ वञे थो। वरी बि मां पक करण लाइ तव्हां वटि पंधु पियो आहियां। सुल्तान शक जे दायरे खे जेतिरो वधाईंदे ओतिरो ई जल्दी तूं गोराम खे ॻोल्हे लाहींदे। बाक़ी कंहिं बि हिक दुर मथां गोॾा खोड़े चढ़ी वञण अकुलमंद जी निशानी न आहे सुल्तान। मां मञा थो त वरियाम वारनि मथां जल्दबाज़ी में मूं कदम खयो आहे, उहो इन करे जो उन्हनि माहौल ई अहिड़ो पैदा कयो। अणमोट ऐं उबारा माण्हू वसी सोच न आहिनि रखंदा, उन्हनि जा तकड़ा फ़ैसिला अक्सर ग़लति साबित थींदा आहिनि। ऐं तूं बि उन्हनि जी लिस्ट में जेके तुफ़ ॾिसी बंदूक था हलाइनि, इहो नथा सोचनि त साम्हूं उनजो वजूद आहे या कंहिंजो पाछो। तव्हां सही था चओ रहिस त मूं में वसी सोच जी वॾी खोट आहे। मां पहिरियां कदम खणंदो आहियां, पोइ सोचींदो आहियां त का साम्हूं खॾ त कान हुई। इन करे तूं चवई सुल्तान त ग़लति वाट ते पियो वञी। तूं वरियाम वारनि मां हथ कढ ऐं ॿियो को रस्तो ॾिस। इहे ॻाल्हियूं मां बाद में सोचींदुसि। तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त गोराम जे अगवा में तव्हांजो हथ आहे या न। जो मुंहिंजा न हथ साबित थिया त मुंहिंजो वाइदो आहे तोसां, मां तोखे ॾंड ॾो भरे ॾींदुमि। वञ गोराम जी ॻोल्हा कर, थी सघे थो मंज़िल ताईं पहुची वञी। वञ। ॻाल्हि गुजारत में न रखो रहिस, मूंसां ॻाल्हि सिधी कयो। न त ॾंड ॾो भरे ॾींदासीं। मां वञा थो रहिस, पर जेकॾहिं ॻाल्हि तव्हांजे मथां साबित थी वई त पोइ ॾंड घाटे टोड़ हूंदा। घाटे तो लावार सिंगा भराए सघी थो, हिन अकबर खान खां न। घाटे टोड़ अजी मां त चवां थो त निकिरी हलूं, हींअर घर में केर बि कोन्हे। न त न, घर ईअं ख़ाली छॾे कोन हलंदासीं। सावण बि भेण जे घर अची वियो ऐं वरियाम बि जेल में छुटी आहे, तोखे मोकल किथे मिलंदी? हा त जेकॾहिं उहे कुर्ब में इजाज़त ॾींदा त इहा सुठी ॻाल्हि आहे। जेकर सावण बि अची वियो न ऐं वरियाम बि छुटी आहे जेल में, जा त तोखे मोकल कीअं ॾींदा? जेकॾहिं असां बग़ैर इजाज़त जे हितां हलंदासीं ऐं हो हुते अची पहुता, तूं छा थो सम्झी त असांखे ईअं छॾे ॾींदा? उते आया त मां ॾेई वठंदुसि, पर हिते मुंहिंजो वस नथो हले। हा त हिन वक़्तु हू मुसीबत में आहिनि ऐं इहो सुठो नथो लॻे त पोयां असां बि मसइलो कयूं। अदी तूं भली हुननि सां चङायूं कंदी रह, पर हू असां सां कॾहिं भलायूं कोन कंदा। अबा छा था सम्झो त गोराम खे तव्हां जल्दी ॻोल्हे लहंदव? ज़मीन आसमान खे करे छॾियो आहे, पर कुझु समझ में नथो अचे। मां भेण जे बारे में छा सोचियो आहे?
छा वनवा में हुनखे सारियो? बार बार इहा ग़लती कोन कंदासीं। गुराम जो को ॾस पतो ई न आहे त पोइ असां हुनखे घणा ॾींहं वनवा में विहारींदासीं? सॼो साल जेकॾहिं अदी खे वनवा में विहारणो पियो त विहारींदासीं, जेसीं ताईं गोराम हथ नथो अचे तेसीं ताईं अदी खे वनवा में रहणो पवंदो। ऐं जंहिं ॾींहुं गोराम हथ आयो उन ॾींहुं निकाह करे अदी खे रवानो कंदासीं। इहो त सरासर ज़ुल्म आहे। मां त चवां थी न अभागण जो वनवा ई ख़तम करे छॾियो। इन जी शादी थियणी ई न आहे। जॾहिं बि इन जी शादीअ जो सोचूं था को न को मसलो थी थो वञे। सुठो इन में आहे त इन अभागण जी शादीअ जो दिलि मों ख़्याल ई कढी छॾियो। इहो त मां बि ॾिसां पियो त अदी वॾी निभागी आहे। निभाग हुन में न आहे पुट, तव्हांजे नाहक ज़ुल्म इन हद ताईं हुनखे पहुचायो आहे। जेकॾहिं तव्हां हुनजो वनवार न तोड़ियो आहे त उन ॾींहुं वरियाम सां हुनजी शादी। बस अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां। अदी जी शादी थींदी त सिर्फ़ गोराम सां। ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, असां गोराम जी कोशिश में आहियूं, इंशाअल्लाह असांखे मिली वेंदो। अञा त हुनजो को ॾस पतो ई न आहे। तव्हां ॿिनि ॾींहंनि में हुनखे किथां ॻोल्हींदव? इहो कमु असांजो आहे। तूं हरू भरू परेशान न थी, असां गोराम खे ॻोल्हे वठंदासीं। ऐं वसाई साईं खां फाल विझराए आई आहियां, सोरा न पक ॾिनी अथसि। ऐं जेकॾहिं तूं बि उते हुजी हा न पाण ॾिसी हा त ॼण साईं सां गॾु गॾु हिन। अल्लाह सच्ची? वाह नानी सियाणी वाह, वाह जो बताल थी करे। तू हिनखे खॾ में हण। सियाणी तू इहो ॿुधाए साईं जो छा चयो? साईं ॿुधायो त तव्हांजो छोकिरो ॻोठ जे ओलह तरफ़ खजी वियो आहे। भला इहो कोन ॿुधाई त के खयो आहे अदा खे? हा वसाई हा, निशानी ॾिनी अथसि। जिथा छोकिरो खजी वियो न उन घिटी खे छॾे करे उन जे भरिसां जेका ॿी घिटी आहे न उन अगवा करण वारनि जो घर आहे उते। इहो वरियाम वाह जी निशानी साईं जी लॻी आहे। ॿियो को पार पतो ॾिनो साईं त अदा किथे आहे? ऐं साईं इहा बि ॻाल्हि कई त मूंखे हिकिड़ो वॾो बाग नज़र अचे थो ऐं उन बाग में हिकिड़ी कोठी आहे ऐं उन कोठीअ में छोकिरो बंदि थियल आहे ऐं ॿाहिरों तालो ॾिनल अथसि ऐं उते ॿ पहरेदार बि बीठल आहिनि। साईं ॿुधाए पियो त केॾी महिल ॿ आहिनि, केॾी महिल टे था नज़र अचनि ऐं केॾी महिल वरी चार बि थी था वञनि। सुभान अल्लाह साईं वॾो पोतल आहे, वॾो इल्मु ॼाणे। मुसीबत मां कढ अल्लाह। मुझे रो न थी, बस दुआ कर बाजला। आई साईं चए पियो जेकॾहिं मां पढ़ाई कंदुसि न त इन ज़ालमनि जी मां मुंडी भञी बि सघां थो, तॾहिं वञी तव्हांजे छोकिरे जी तकलीफ़ घटि थींदी। सियाणी वारो कर भाई, वारो कर साईं खां पढ़ाई कराए जीअं त मुंहिंजे भाउ जी तकलीफ़ मां जान छुटे। माई मामा हूंदे वधे मुंहिंजे भाउ जी जान छॾा। पर साईं इहो बि ॿुधाए पियो त उनजे लाइ छेले जो रतु खपंदो। तोखे त ख़बर आहे छेलो मुफ़्त में त कोन ईंदो न, उन ते 8-10,000 त ख़र्च ईंदा न। त पैसे जी परवाह न कर, पैसा तोखे मां थी ॾियां। साईं खे जो तूं अहिड़ी पढ़ाई कर बस ज़ालिम असल रिश्तो नाबूद थी वञनि। मुझे बाबा त कढन ननी से ना सारंग खे नथी को करे। छा थो चए? अञा त कोन थो मञे था। वाछूं चीरे छॾियो इन कमीने जूं, ज़बान ॿाहिरि चिके वठोसि, जिस्म खे कातिन छुरिन सां चीरे छॾियोसि, उन्ही में लूण ऐं मिर्चूं बुरकोसि। जेसीं ताईं ज़बान न खोले न एसी ताईं न छॾियोसि। मूंखे अॼु जे अॼु राति गोराम वापसि खपे। हुनजी सुभाणे शादी आहे। हिकु मिंट बि सुकून सां न वियो, ॾींहं राति हिकु करे छॾियो। हर हाल में मूंखे गोराम खपे, हर हाल में। माण्हू किथे ईअं न सम्झनि त सुल्तान वारा हाणे कमज़ोर थी विया आहिनि। अहिड़ो त ॾका पकड़ियो जो सभिनि खे ॾंदे आङिरियूं अची वञनि।
असांजो ज़ुल्म ॾिसी माण्हुनि जा लिंक लड़जी वञनि। उन खां पोइ असांजा मेरी हक़ खणी ॾियारण जी केर बि कोशिश न कंदो। अदा तव्हां जीअं चाहियो था असां उहे ई कंदासीं, पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां असां सां छो नथा? मां सावण जे इंतज़ार में वेठो आहियां। ॾिसां त हाणे सावण कहिड़ी वरंदी थो ॾे। अदा इन सावण मां हथ ई न कढी आहे, हाणे पादरनि जे ख़ौफ़ खां हिते थो रहंदो। जेकॾहिं हेॾे न आयो न त मां उनजे घर में घिरियुनि खे खणी ईंदुसि ऐं तव्हां निकिरण जी कयो। लाला वारा तव्हांखे हथ अचनि एसी ताईं उन्हनि खे कुटींदा रहो जेसीं ताईं हू ज़बान न खोलनि। ऐं हा यादि रखी छॾियो, उन्हनि सां टके जी बि रिआयत न कजो। अदा इन्हनि ॿिन्हीअ जा वार त खोलाईंदासीं या इन्हनि ॿिन्हीअ जा लाश तुंहिंजे कदमनि में उचकाईंदासीं।